जनाब सदर, प्यारा दोस्तों, साईं आदिल सां मुझी पहिरीं मुलाक़ात अदबी संगत के प्लेटफॉर्म पर थी। वो पाड़ेसरी आसी, उनखां पोइ तकरीबन आखिरी दम ताईं असां सिंधी अदबी संगत सिंध ग्रेजुएट में गॾिजी कमु कयो। हीउ नौजवान कुदरत किन किन माण्हुनि खे ख़ूबी ॾींदी आहे जो हो थोरे उमिरि में वॾी सदियूं जी वेंदा आहिनि। हीउ दोस्त बि उन्हनि माण्हुनि मां हो। साईं जॾहिं इंडिया वियो पियो उन दौरान में हुनजो मुंहिंजो गॾियल प्रोग्राम हो। मुंहिंजो वीज़ा न थी सघण जे करे मां हुन सां गॾिजी न वञी सघियुसि। हीउ दोस्त ॾाढो महिनती, एक्टिव, पल पल खे इस्तेमालु करण वारो माण्हू हो। असां गॾिजी 3-4 अखनि जूं कैंपियूं गॾिजी लॻायूं। तव्हांखे दोस्तनि हथ में ॿुधायो बि, तक़रीबन असां 10 साल ज़िंदगी जा गॾिजी कमु कयो। आख़िरी दम ताईं बि असां हिक ॿिए जा साथी हुआसीं। असां साईं मां काफ़ी नौजवान हो, पर उनखां पोइ बि काफ़ी कुझु सिखियोसीं। अहिड़ा माण्हू कॾहिं कॾहिं सदियुनि में पैदा थींदा आहिनि इतफ़ाक़ सां हो अॼु असां सां न आहे। हो शहादत जो रुतबो माणे चुको आहे, पर हो जेको पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे, पल पल जेको आम माण्हुनि जी ज़िंदगी लाइ जीअण, उन लाइ सियासत करणु। हिकिड़ी ॻाल्हि मां दोस्तनि खे ॿुधायां त अक्सर रुगो शाइरी जो हो सियासत, ग़रीबनि जी सियासत लाइ बि अॻिते असां सां गॾिजी कमु कयो। हुन वतन दोस्त इनकलाबी पार्टी हुई, मज़दूरनि जे लाइ माए डे वग़ैरह मल्हाईंदी हुई। हीउ नौजवान उन ते बि ॿियनि खां अॻिते एक्टिव हो। हुनजो सियासी पहलू बि ग़रीब माण्हुनि जे ख़िदमत लाइ हुन पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ कई, कमु कयो। आम रुगो हुनजे रुगो शाइरी ऐं हुन ते ॻाल्हायो थो वञे। आम ग़रीब माण्हुनि जे हक़ हासिलु करण लाइ बि हुनजी जदोजहद हुई। के लफ़्ज़ जी मां जॻह वठंदुमि।